जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। टन मोहम्मद खान पुरानो बस स्टॉप। इते काफ़ी टाइम का ही कचरो इते पहला तमाम घणी में बदबू अची रही है। जो सो म्यूनसिपल जी गाड़ी 101 मरतबा हितां मटे थी, उन जे बावजूद भी ये कचरो खणण जे लाइ तैयार ना है। जां तो उन म्यूनसिपल जी गाड़ी जे ड्राइवर के इजाज़त ना है, जां ते बदमाशी आहे। का ॻाल्हि आहे म्यूनसिपल चेयरमैन साईं दानिश आहे। हिते तव्हां ॾिसंदा त ही वीचारा ग़रीब ठेले वारा बीठा आहिनि। बदबू जी वजह सां ठेले वारनि खे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार साईं दानिश आहे। घणे टाइम का कचरो पयल आहे? जी हफ़्तो खनि थी वियो आहे। अच्छा, गाड़ी ईंदी आहे हिते रोज़? हेॾां ईंदी आहे, हेॾां वेंदी आहे, हिते बीहंदी बि आहे। पोइ कचरो छो कोन बि खणे? बदमाशी आहे माना। हाँ, यही ॻाल्हि आहे न। चलो, पब्लिक पार्क जी साइड ॾिसी था सघो था पाण। हिते अलॻि कचिरो पियो आहे ऐं हिन हेॾे होॾे गटर जो ढकणो न आहे मथे। हिते बि कचिरो पियो आहे, हिन जे मथां बि ढकणु आहे। हिते बि कचिरो पियो आहे, टे सोराख़ ते जेको जो ढकणो न आहे। राति जो मासूम ॿार आहे, या को बुज़ुर्ग आहे, या को नाबीना आहे, जंहिंजी नज़र घटि आहे, उनजी जान खे नुक़सानु थियो या कंहिं ॿार जी जान खे नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवार साईं दानिश आहे। MPA साईं एजाज शाह जो भाइटियो साईं दानिश आहे। ये ॾिसी था सघो तव्हां पाण। ये ॾिसो, चौथीं जाइ ते ढकणो न आहे हिन जो। ॾिसो कचिरो पियो आहे, पंजी जॻह ते जेको जो ढकणु आहे। ये 6हीं जगह, ये 7, ये कचिरो हिते पियो आहे। म्यूनसिपल इदारे जी बजट हले काॾे वञे थी का ख़बर ई न आहे। म्यूनसिपल चेयरमैन साईं दानिश आहे, टन मोहम्मद खान। मूंखे तव्हां पंहिंजी दुआउनि में यादि रखिजो। वॾी महिरबानी।